اللہ جی نعمتم جو انعام رمضان سلام رمضان سلام رمضان سلام رمضان اعوذ باللہ من الشیطان الرجیم بسم اللہ الرحمن الرحیم ما كان على النبي من حرج فيما فرض الله له سنة الله في الذين خلوا من قبل وكان أمر الله قدرا مقدورا الذين يبلغون رسالات الله ويخشونه ولا يخشون أحدا إلا الله وكفى بالله حسيبا ما كان محمد أبا أحد من رجالكم ولكن رسول الله وخاتم النبيين وكان الله بكل شيء عليما صدق الله العظيم بسم اللہ الرحمن الرحیم سب تعریفون پروردگار لائے جکو بنن جہانن جو مالک ऐं خالق ہے السلام علیکم آویا اوہاں جی میزبان پرہ سید سلام رمضان میں اوہاں سبنی کے بھلی کار چواں تھے مو ساں گڈ موجود ہیں آؤں تاں جو پنجو ارشاد جاگیرانی تاں خدمت میں حاضر ہیں امید ہے تاں بالکل ٹھیک ٹھاک ہوں تو خیریت سے ہوں تو مزے میں ہوں تو قرار میں ہوں تو قرباش ہوں تو جے نہ ہو تو پوء اساں تاں جے لاءِ دعاؤں جو سلسلو چھڈیو نہ ہے ان قریب اوہاں جے انگن تے جمالا تھیندا خوشباش تھیندو اوہاں چوں جکی نیک مرادوں آہن جکی نیک تمناؤں آہن उहे सभई पूरियूं थींदियूं परेशान थियण जी का बि ॻाल्हि नाहे जेकॾहिं हिकिड़ी वाट बंदि थी वई आहे हिकिड़ी वाह बंदि थी वई आहे किथां तव्हांखे जवाबु मिली वियो आहे त अलाह पाक तव्हांजे लाइ अञा वधीक बहितर सोचियो हूंदो ऐं अलाह पाक वधीक तव्हांजे लाइ बहितर को दर खोलियो हूंदो सो टेंशन वठण जी का बि ॻाल्हि नाहे रिज़्क़ जो ज़िम्मो रब करीम खंयो आहे ऐं तव्हां इन मामले में बिल्कुलु बेफ़िक्र थी वेंदा कयो अॼु खोड़ सारियूं ॻाल्हियूं तव्हां सां करणियूं आहिनि पर हिकिड़ी ॻाल्हि जेका सभ खां अहम करणी आहे अॻ में करणी आहे उहा इहा आहे त अॼु उम्मुल मोमिनीन अम्मा आयशा साईं जो ॾींहुं बि आहे अॼोके ॾींहं जी निस्बत उन सां बि कई वेंदी आहे सो अॼु जेकी मोमिन ख़ासि रोज़ो रखी चुका आहिनि इन हवाले सां उन्हनि मोमिननि खे मुबारकूं हुजनि छो त मोमिननि जी अम्मा आहे ऐं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी प्यारी घरवारी
सभ खां मिठी घर वारी जेका उन्हनि खे वधीक अज़ीज़ हुई उहा अम्मा आयशा हुई ऐं अम्मा आयशा सां उन्हनि जी मोहबत जो जेको सिलसिलो हुयो उहो तमामु घणो वधीक हुयो ऐं वधीक कहिड़ियूं जेकॾहिं किसा पाण बयानु कंदासीं त उहे त खोड़ सारा किसा आहिनि पर इहा ॻाल्हि अक्सर तव्हां ॿुधी हूंदी त एतिरी उन्हनि जी मोहबत हूंदी हुई जो अम्मा सां अम्मा आयशा जॾहिं कंहिं थांव में पाणी पीअंदी हुयूं त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुछा कंदा हुआ त मूंखे ॿुधाए आयशा तो किथे कहिड़ी जॻह तां पाणी पीतो आहे किथे तो पंहिंजा चप रखिया आहिनि त उते ई उन ई जॻह ते पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजा चप मुबारक रखी करे पाणी पीअंदा हुआ सो हितां तव्हां मोहबत जो अंदाज़ो लॻायो ऐं अॼु उनजो ख़ासि ॾींहुं आहे निस्बत आहे उन ॾींहं सां बि ऐं कुझु ॿिया बि मामला डिस्कस कंदासीं ऐं कुझु ॿिया बि ज़िक्र कंदासीं जेकी इस्लाम जे हवाले सां तमामु घणा अहम आहिनि पहिरियों तव्हांखे ॿुधाईंदी अॼु ॿियो ख़ासि ॾींहुं छा आहे जी बिल्कुलु पहिरीं तव्हां सभिनी ॾिसंदड़नि खे मुबारकबाद ॾियणु चाहियां थी जेको तव्हां ॿुधायो उन ते उन खां अलावा अॼु जंगे बदर बि में जेका आहे उहा मुसलमाननि खे फतह मिली कंहिं शाइर ॾाढी ख़ूबसूरत तरीक़े सां इनखे लिखियो आहे त भागना था जिन मैदान से भागना था जिन मैदान से वो फरार हुए फातह जंगे बदर फ़क़त हैदरे करार हुए फ़क़त हैदरे करार हुए अॼु जेको आहे उहो 17 रमज़ान ते जंगे बदर में असां मुसलमाननि खे जेका आहे उहा फतह मिली ऐं उन टाइम ते सिर्फ़ु हिकिड़ो इहा शइ न मिली असांखे त असां पंहिंजे इस्लाम खे फैलाए सघूं या असां पंहिंजो जेको दीन खे फैलाए सघूं पर असांखे उते इक़्तिदार में जी पॉलिटिकल चवां सियासी तरीक़े सां चवां उन में बि असांखे ताक़त मिली पर तव्हांखे उनजी हिकिड़ी सुठी या चवां त हिकिड़ी प्यारी ॻाल्हि ॿुधायां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी असां छा कंदा आहियूं अक्सर जंगूं करे हिक ॿिए सां दुश्मनियूं कंदा आहियूं उन खां पोइ बि असां हिक ॿिए खे छॾींदा न आहियूं अगरि क़ैद थी वञे केरु क़ैदी हुजनि त असां उन्हनि खे टॉर्चर कंदा आहियूं असां उन्हनि खे मारींदा आहियूं पर असांजी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान त ॾिसो उन्हनि इहो चयो त जंगे बदर में जेके माण्हू क़ैद थी आया आहिनि उहे कुझु फिदियो ॾियनि ऐं उन पंहिंजी आज़ादी ॾेई वञनि ऐं उन खां पोइ जेके क़ैद थी आया उन्हनि खे बि मोहबत ऐं प्यार सां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॻाल्हायो ऐं उन्हनि मां जेके क़ैदी हुआ जेके पढ़ियल लिखियल हुआ उन्हनि खे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो फरमान कयो त तव्हां 10 ॿारनि खे पढ़ाईंदा मतिलबु तव्हां ॾिसो असां वटि एजुकेशन जो जेको आहे उहो केतिरी न अहमियत आहे एजुकेशन असांखे हींअर बि जे करे ॾिसूं त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो बि चयो तव्हांखे जेकॾहिं तालीम हासिलु करणी आहे इल्मु हासिलु करिणो आहे पोइ तव्हांखे चीन ई छो न वञिणो पवे त इन वजह सां तव्हां पंहिंजी एजुकेशन ते बि ध्यानु ॾियो ऐं ॾिसो त जेकॾहिं असां आज़ादी वठूं था त असां इहो न सम्झूं त क़ैद थियण वारा जेके आहिनि उहे असांजा ग़ुलाम थी विया उन्हनि सां बि मोहबत सां पेश अचो अॼोके प्रोग्राम खे तव्हां ताईं सुहिणो बणाइण में जिन किरदारु अदा कयो आहे उन्हनि जो ज़िक्र ख़ैर पाण कंदा आहियूं पर सभ खां पहिरियां अॼु ज़िक्र कंदुसि आउं वाइटल टी जो वाइटल टी चांहि जे शौक़ीननि जे लाइ ज़बरदस्त पती आहे चांहि जा जेकी बाक़ाइदा शौक़ीन आहिनि चवनि था त कड़क चांहि भली चांहि ऐं ज़बरदस्त चांहि मिले ऐं खोड़ माण्हू चवंदा आहिनि त मथे में सूरु आहे चांहि का अहिड़ी पीआरियो जीअं धुआं निकिरनि इहो सच में अथव तव्हांखे ख़बर आहे अक्सर ईअं थींदो आहे त असां रोज़े में आहियूं इफ़्तारी करण में खजूर खाई करे माण्हू चांहि पीअंदा आहिनि छो मथे में सूरु आहे सही सो त इन्हनि सभिनी जे लाइ वाइटल टी मार्केट में मौजूदु आहे वाइटल पीओ ज़िंदगी जियो इन खां सवाइ क्विज़ जो शरबत मार्केट में मौजूदु आहे ॾाढो सुठो शरबत आहे सिर्फ़ु क्विज़ ई पिलाया करो क्विज़ वारनि चवणु आहे तव्हां जॾहिं क्विज़ पीअंदो त ॿिया शरबत तव्हां खां विसरी वेंदा नेस्ले मिल्क पेक क्रीम वारा चवनि था हर दिन ख़ुशी से ऐं सूफ़ी दस्तरख़्वान वारनि जी वॾी महिरबानी सूफ़ी एतमाद के लिए ऐं पाकुला फ्लेवर्स वारनि जी वॾी महिरबानी जेकी चवनि था वेरी हेल्दी वेरी यमी ऐं नेस्ले एवरीडे चवनि था तुम में है कुछ ख़ासि रूह अफ़ज़ा वारनि जी वॾी महिरबानी रूह अफ़ज़ा वारा चवनि था त ज़िंदगी तव्हांखे मुबारक हुजे ज़िंदगी मुबारक उन्हनि जो स्लोगन आहे तलो वारनि जी वॾी महिरबानी अम्मा तलो में पकाओ हमें सेहतमंद बनाओ तलो में पकल जेकी बि भाॼियूं आहिनि या ख़ासि तौर ते सुबुह सुबुह जेके उफराटा सैरीअ में जेके तव्हां खाइण जा शौक़ीन आहियो त तलो में पचायो तव्हांखे ख़ालिस गिह जी ख़ुशबू ईंदी इन खां सवाइ सबरोज़ो जी वॾी महिरबानी द चिकन स्पेशलिस्ट इन्हनि खे चवनि था करशी जामे श्री जो ज़िक्र पाण कंदा आहियूं करशी जामे श्री सभु पीते आहिनि बिल्कुलु करशी जामे श्री ख़ालिस शरबत आहे उन में पाणीअ जो हिकु फुड़ो मिलायल न आहे इहो ई सबबु आहे जो कई नेशनली इंटरनेशनली सर्टिफिकेट करशी जामे श्री माणे चुको आहे करशी जामे श्री जेका बॉटल तव्हांजे घर में यूज़ थिए थी तव्हां कॾहिं सोचियो आहे त कीअं तव्हां ताईं पहुचंदी आहे ईअं न आहे पहुचंदी त बसि उन में शरबत मिलाए ऐं उन में पैक करे तव्हां ताईं पहुतो न ईअं न आहे बिल्कुलु बि उनखे चेकिंग जे मरहले मां गुज़ारियो वेंदो आहे टेस्ट जे मरहले मां गुज़ारियो वेंदो आहे त मयार ते शरबत पूरो लहे थो तव्हांजे सिहत लाइ ठीकु आहे या न 265 भेरा उनखे चेक कयो वेंदो आहे ऐं जेका शुगर फ्री बॉटल आहे उहा 276 भेरा चेकिंग जे मरहले मां गुज़री करे तव्हां ताईं पहुचे थी करशी जामे श्री सभु पीअंदा आहिनि
आहिनि मिठो शरबत आहे, सुठो शरबत आहे, भलो शरबत आहे। आउं वॾे शौक़ चाह सां पीअंदो आहियां, मुंहिंजे घर वारा पीअंदा आहिनि, तव्हां बि यकीनन पीअंदा हूंदो। ऐं कृषि जामेश्वरी में ॿियो छा छा आहे तव्हांखे पिरे ॿुधाईंदी? बिल्कुलु, कृषि जामेश्वरी जेको आहे उहो 100% प्योर आहे ऐं प्योर ख़ालिस जेको अर्कियात आहे उन सां ठहियलु आहे। हिकु फुड़ो बि पाणी जी मिलावट न आहे थियल। अक्सर असांखे शयूं मिलावट वारियूं मिलंदियूं आहिनि, हालांकि हाणे खीर बि मिलावट वारो मिले थो, पर कृषि जामेश्वरी जेको आहे उहो बिना मिलावट जे असांखे मिले थो। हिन में 4 हर्ब्स पयल आहिनि जेके कूलिंग क्वालिटीज़ रखनि था। संदल आहे, खसखस आहे, उशना आहे ऐं उनखां अलावा गुलाब आहे। जेकॾहिं असां सहरी इफ़्तारी में ई पीअंदासीं त असांखे जेको रोज़ो आहे न उहो एतिरो ख़ासि न लॻंदो त हुई, पर एॾो ख़ासि न लॻंदो जेकॾहिं असां कृषि जामेश्वरी जो सहरी ऐं इफ़्तारी में इस्तेमालु कयूं था। ऐं उनखां अलावा जेके असां वटि आहिनि सहकार में ब्रिज पावर बैटरीज़, लज़्ज़त ने थामा सेहत का हाथ, मलका मसाला, इनेक्स हर घर की ज़रूरत, अखुवत किसी आस को टूटने न दे, GFC बिल्डर्स एंड डेवलपर्स, फॉर्मी परफ्यूम एंड बॉडी स्प्रे जेको असां सभु यूज़ करियूं था। अल ख़िदमत फाउंडेशन, कोई ताबीर अधूरी ना रहे। अल ख़िदमत फाउंडेशन में अव्हां बि जेकॾहिं ज़कात ॾियणु चाहियो था या अव्हां जी नज़र में अहिड़ा माण्हू न आहिनि त तव्हां अल ख़िदमत फाउंडेशन में पैसा जमा कराए सघो था ज़कात लाइ। तव्हांजो थोरो कुझु कयल ॿिए जी ज़िंदगी संवारे सघे थो। शारजा कुकिंग ऑयल, दिल चाहे और क्या, शारजा टैंक टैंक बनाए बेहतर मुस्तकबिल रोज़ाना। शौकत खानम, उनकी सिर्फ एक ही दुआ है, जीता रहे मेरा भाई। ब्लैक रोज़ कलर एक्सपर्ट्स, 7 हर्बल नेचुरल स्किन केयर, हर्बियन समरस, 1 बोतल बनाए 35 ग्लासेस, हिकिड़ी बोतल मावा के 50 ग्लासेस मिलन था। आराम का नाम है डायमंड सुप्रीम फॉर्म, नंबर 1 क्वालिटी फॉर्म। वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स, SIUT, क्योंकि SIUT अपना है। फातिमा फर्टिलाइज़र, सरसब्स, FF ज़मीन की जान, फसल की जान। इन्हनि सभिनी जेके स्पॉन्सर्स आहिनि उन्हनि सभिनी जा असां थोराईता आहियूं जंहिं सलाम रमज़ान प्रोग्राम खे ख़ूबसूरत बणायो आहे। बिल्कुलु ज़मीन जी जान जी तव्हां ॻाल्हि कई, पर असांजे प्रोग्राम जी जेका जान आहे उहा महिमाननि सां ठहंदी आहे। महिमान ईंदा आहिनि त प्रोग्राम में जान पवंदी आहे, रौनक थींदी आहे। सो मज़ो महिमाननि जो तारीफ़ तव्हां सां कराईंदा हलूं। सुनाते रसूल मक़बूल बि पाण ॿुधंदासीं, पर इन खां पहिरियां जेकी TV ते नज़र ईंदा दोस्त माण्हुनि खे ख़बर त हुजे त केरु केरु वेठल आहे। सो सभ खां पहिरियां भलीकार चवां थो मौलाना मोहम्मद उमर नईमी साहिब सां गॾु आहे। साईं कीअं आहियो? ठीकु आहियो? लख थोरा तव्हांजा। ऐं शहज़ादा अल्लामा बिलाल फारूकी साहिब सां गॾु आहे, उनखे बि असीं भलीकार चऊं था। बड़ी महिरबानी, बहुत शुक्रिया प्रोग्राम में आहे। जी ऐं मुंहिंजी साइड जेके नात ख़्वां वेठल आहिनि उन्हनि मां अजीबुल्ला ऐं बासित अली हुसैनी साहब, ग़ुलाम हसन, अवां सभिनी खे भलीकार चवां थी ऐं अव्हां खे गुज़ारिश करियां थी अजीबुल्ला साहब खे त असांखे नात ॿुधायूं। जेकी जन्नत वारा वे नाम खणंदा, जेकी जन्नत वारा वे नाम खणंदा, मुंहिंजे सोणे नबीअ जा ग़ुलाम खणंदा, ॿिया ॿेल पान ॾे अदा अहिड़ो दर छॾे नथी ग़ैरनि जो ग़ुलाम, जेकी जन्नत वारा वे नाम खणंदा, जेकी जन्नत वारा इनाम खणंदा, ओ जेकी भूरल खां बेरो न भञे, ओ तरी तार बिना तुरही बिवञे, जेकी भूरल खां बेरो न भञे, तरी तार बिना तुरही बेवञनि, पीरी पाण तनीअ जी साम खणंदा, का पाण तनीअ जी साम खणंदा, मुंहिंजे सोणे नबीअ जा ग़ुलाम खणंदा, ॿिया ॿेल पान ॾे अदा अहिड़ो दर छॾे नथी ग़ैरनि जो ग़ुलाम, जेकी जन्नत वारा इनाम खणंदा, जेकी जन्नत वारा इनाम खणंदा, ओ पीरी पल पे परे पाणा न कंदो दुनिया वारनि जीअं माणा न कंदो, ओ पीरी पल पे परे पाणा न कंदो दुनिया वारनि जीअं
माणा न कंदुनि दुनिया वारनि जीअं माणा न कंदुनि खिली गोहर सां गॾु गाम खणंदा खिली गोहर सां गॾु गाम खणंदा मुंहिंजे सुहिणे नबीअ जा ग़ुलाम खणंदा ॿिया ॿेल पान ॾे अदा अहिड़ो दर छॾे नथी गैरनि जो ग़ुलाम जेकी जन्नत वारा इनाम खणंदा जेके जन्नत वारा इनाम खणंदा ओ कंदो हलंदो चाम सॼे सथ में झोलो आउल हमद झंडो हथ में कंदो हलंदो चाम सॼे सथ में झोलो आउल हमद झंडो हथ में मुंहिंजा अरबी आली मक़ाम खणंदा मुंहिंजा मदनी आली मक़ाम खणंदा मुंहिंजे सुहिणे नबीअ जा ग़ुलाम खणंदा ॿिया ॿेल पान ॾे भाऊ अहिड़ो दर छॾे नथी गैरनि जो ग़ुलाम जेकी जन्नत वारा इनाम खणंदा जेके जन्नत वारा इनाम खणंदा आ जन्नत वारो जानू ई ॿियो उहे नंगर ई ॿिया उहो नाम ई ॿियो आ जन्नत वारो जानू ई ॿियो उहे नंगर ई ॿिया उहो नाम ई ॿियो उहे नंगर ई ॿिया उहो नाम ई ॿियो जहिड़ी तलब कंदा अहिड़ा ताम मिलंदा जहिड़ी तलब कंदा अहिड़ा ताम मिलंदा मुंहिंजे सुहिणे नबीअ जा ग़ुलाम खणंदा ॿिया ॿेल पान ॾे अदा अहिड़ो दर छॾे नथी गैरनि जो ग़ुलाम जेकी जन्नत वारा इनाम खणंदा ओ दुखी दर्द जसीने में का वञे और गोरोत आ मदीने वञे सुभान अल्लाह ओ दुखी दर्द जिचणे गा सीने वञे और गोरोत आ मदीने वञे और गोरोत आ मदीने वञे जो मलक अची पैगाम खणंदा जो मलक अची पैगाम खणंदा मुंहिंजे प्यारे हबीब जा ग़ुलाम खणंदा ॿिया ॿेल पान ॾे भाऊ अहिड़ो दर छॾे नथी गैरनि जो ग़ुलाम जेके जन्नत वारा इनाम खणंदा ओ जॾहिं रमज़ैया रखंदे रग में त पोइ अब्दुर्रहीम सॼे जग में जॾहिं रमज़ैया रखंदे रग में त पोइ अब्दुर्रहीम सॼे जग में तुंहिंजो खोड़ दब सां नाम खणंदा सुभान अल्लाह सुभान अल्लाह सो ब्रेक जो टाइम थी वियो आहे इरशाद ब्रेक जी तरफ़ हलूं अब्दुर्रहीम साहिब जो ॾाढो सुठो नाते कलाम ॿुधणी सादत माणी सी वठूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक गॾु रहिजो ॾिसंदा रहिजो सलाम रमज़ान अल्लाह जी नेमतुनि जो इनाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था ऐं थोरी देरि पहिरियां ॾाढी सुहिणी सनाख़्वानी कई असांजे दोस्त उनजो नाम बि अजीबुल्ला ॾाढो सुहिणो ॿुधायो नाते कलाम सो हाणे वरी कचहरी बि कयूं उन हज़ूर जो शान बि बयानु कंदासीं पर हिन सां गॾोगॾु जेकी अॼु ख़ासि ॾींहं आहिनि उन्हनि ते पाण थोरी कचहरी कयूं बिल्कुलु नईमी साहिब सभ खां पहिरियां त जीअं पाण स्टार्ट वरितोसीं अम्मा आयशा जी निस्बत आहे अॼोके ॾींहं खे थोरो हिन ते रोशनी हुजे त पोइ पाण वरी
जंग बदर ते बचूं था। हिकिड़ी रिवायत आहे अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा खां, महबूब जी प्यारी घरवारी जी ऐं असां मोमिननि जी माउ। हा अल्लाह ताला क़ुरान में इरशाद फरमायो व इन्नका लअला ख़ुलुक़िन अज़ीम, मुस्तफ़ा तव्हांखे असां ख़ुलुक़ अज़ीम ते फ़ाइद कयोसीं। सही त मुंहिंजे मुस्तफ़ा अलैहिस्सलातु वस्सलाम जा प्यारा सहाबा अम्मा साण जे बारगाह में हाज़िर थिया, अर्ज़ु करणु लॻा अम्मा असांखे मदीने वारे मीर सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे ख़ुल्क़ अज़ीम जे बारे में ॿुधा। सही त अम्मा साण फरमायो, असां मोमिननि जी माउ अम्मी आयशा सिद्दीक़ा बिन्त सिद्दीक़ रज़ी अल्लाहु ताला अन्हुमा फरमायो त क़ुरान अलिफ लाम खां वठी वन्नास ताईं हल तक़रउल क़ुरान, साहबान खे अर्ज़ु फरमाई केरु जिन महबूब जे ज़माने में महबूब खां क़ुरान पढ़ियो उन्ही खे अम्मा आयशा फरमायो हल तक़रउल क़ुरान, छा तव्हां क़ुरान कोन पढ़ियो? त साहबान फरमायो नाम असां क़ुरान पढ़ियोसीं। त अम्मा आयशा फरमायो त अलिफ लाम खां वठी वन्नास ताईं पूरो क़ुरान मुंहिंजे मुस्तफ़ा जो ख़ुल्क़ अज़ीम आहे। सुभान अल्लाह। त अल्लाह ताला ऐं अम्मा आयशा सलामुल्लाह अलैहा जी फज़ीलत अल्लाह ताला क़ुरान में वॾियूं आयतूं मुबारिका अम्मा जी शान में बयानु फरमायो उलाइका मुबर्रउन मिम्मा यक़ूलून। सही इन अल्लाह ताला अम्मा आयशा सलामुल्लाह अलैहा के जेके भी हर दौर में मुनाफ़िक रहा, मोमिन भी रहा, मुनाफ़िक भी रहा, लेकिन अल्लाह ताला अम्मा आयशा सलामुल्लाह अलैहा जी बरात के कुरान में बयान फरमायो तो जेके भी हे मोमिन चवन था अम्मा आयशा इन सभिनी शयुनि खां मूं तोखे बरी बनायो। वाह तो उहा अम्मा आयशा असांजी मोमिननि जी माउ ऐं अम्मा आयशा सलामुल्लाह अलैहा खे महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारगाह में हिकिड़ो वॾो अल्लाह ताला अज़ीम मर्तबो नसीब फरमायो। बल्कि महबूब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम अम्मा आयशा जे मुंहुं मुबारक में लुकमूं भी रखंदा हुआ, इन जॾहिं मानी खाईंदा हुआ त एॾी मुहबत कंदा हुआ पंहिंजे घर वारनि सां। ऐं इहो हिन उम्मत जे लाइ हिकिड़ी तालीम आहे त पंहिंजे घर वारनि सां प्यार करणु मदीने वारे मीर जी सुन्नत आहे। अॼु हिन दौर में पुरफितन दौर में माण्हू पंहिंजे घर वारियुनि ते हिकिड़ो ज़ुल्म ऐं जबर ऐं पंहिंजी हठ धर्मी ॾेखारींदा आहिनि। इस्लाम इन शइ जी इजाज़त नथो ॾे। इस्लाम इहो चए थो तव्हां उन अख़लाक सां ऐं निवड़ सां उन सां पेश अचो ऐं जेको महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ख़ुल्क़ अज़ीम आहे उन सां पेश अचो। ऐं घरवारी जे मुंहं में लुकमो रखणु गिराह रखणु इहो बि हिकिड़ो सदको आहे। इहो सभु कुझु जेको शान मिलियो मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो। अॼु मुड़ुस जेकी ॿुधनि था न प्रोग्राम इहे माना अॼु इन ते अमल कनि। सची ॻाल्हि आहे त घर में मोहबतूं बि वधंदियूं, जेके नफ़रतूं वेछा वधी विया आहिनि न, इहे मोहबतुनि खे बरक़रार रखण जो हिकिड़ो सिलसिलो आहे जेको पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत मुबारक आहे। अहां जी ॻाल्हि खे आउं थोरो वधाईंदी हलंदसि जी तव्हां चयो त असांजी सोसाइटी ऐं इनमें को शक न आहे असांजी सोसाइटी में अॼुकल्ह मार ऐं हुक्मरानी आहे, मतिलबु जेकॾहिं असां सम्झूं त ज़ुल्म थिए थो त उन्हनि जी ज़ाती लाइफ ते बि कुझु ॿुधाईंदा त जेके असांजा ॿुधनि पिया उन्हनि खे बि सबक़ मिलंदो जेके मैरिड लाइफ ते स्पेशली। जी जी त जेके बि अहिड़ा तरीक़ा या जंहिं तरीक़े सां माण्हू पेश अचनि था इहो उन्ही जे लाइ अलाही इस्लाम जे हवाले सां बि ऐं हिन मुआशिरे जे हवाले सां बि ऐं इंसान जी तख़लीक़ जे हवाले सां इहो कमु जेको उन्ही जो आहे इहो सुठो न आहे। इस्लाम भी इन खां मना थो करे, बहसियत मुस्लमान भी इन शइ खां मना थो करे। पाण भला सुठो कमु कयूं हिकिड़ो जी जी नातिया कलाम ॿुधूं भला। जी जी हाणे अम्मा आयशा जो ज़िक्र आहे, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻाल्हि बि तव्हां कई, मुंहिंजी मोहबत जी बि ॻाल्हि हुई। सो मोहबतुनि में हिकिड़ो ज़बरदस्त नातिया कलाम ॿुधूं, दिलि खे ठारियूं, मन खे करार अचे। छा ख़्याल आहे तव्हांजो? वाह वाह सुभान अल्लाह। बासित अली हुसैनी साहब खे गुज़ारिश कंदासीं त असांखे नात ॿुधाएं। खुला है सभी के लिए पावे रहमा, वहाँ कोई रुतबे में अदना मुरादों से दामन नहीं कोई खाली, कतारे लगाए खड़े हैं सवाली, मुरादों से दामन नहीं कोई खाली, कतारे लगाए खड़े हैं सवाली।
پہلے جب مدینے گیا تھا تو تھی دل کی غارت تڑپ جانے والی، وہ دربار سچ مجھ میرے سامنے تھا، ابھی تک تصور تھا جس کا خیالی، کھلا ہے سبھی کے لیے باب رغبت، وہاں کوئی رتبے میں ادنا نالی، میں ایک ہاتھ سے سنبھالے ہوئے تھا تو تھی دوسرے ہاتھ روزے کی جالی، دعا کے لیے ہاتھ اٹھتے تو کیسے، نہ یہ ہاتھ خالی نہ وہ ہاتھ خالی، کھلا ہے سبھی کے لیے باب رغبت، وہاں کوئی رتبے میں ادنا نالی، جو پوچھا ہے تو میں نے کہ میں نظر کرنے کو کیا لے گیا تھا، تو تفسیر سن لو، تنا تو کئی کے غار اور اشکوں کے موتی، درودوں کا گجرا سلاغوں کی ڈالی، کھلا ہے سبھی کے لیے باب رغبت، وہاں کوئی رتبے میں ادنا نالی۔ سبحان اللہ، تمام بہترین۔ علامہ صاحب جی طرف ہلوں۔ بالکل، بلال فاروقی صاحب اس نے گدو جی انہوں کھاں جنگ بدر تے پوچھوں، کچھ جنگ بدر تے ڈسکس کروں؟ بلکہ اچھا، جنگ بدر پہ ہمیں کچھ بتائیے گا، جیسے ہم نے انٹروڈکشن میں بھی جنگ بدر پہ ہی بات کی تھی، تو اس پہ کچھ۔ بسم اللہ الرحمن الرحیم۔ یہ جنگ ایک عظیم جنگ ہے۔ اس جنگ کے لیے ہمارے پاس یہ کہ ہم اپنی امت کو یہ سکھائیں کہ جو ہم سے پہلے گزرے انبیاء کرام، انہوں نے جو جنگ کی، ان کے اندر اصل جو چیز تھی ایمان، عقیدہ، ان کی ایمان کی سلامتی۔ بے شک جب ہمارے اندر ایمان کی سلامتی ہوگی تو انشاءاللہ ہم اپنے ایمان کے ساتھ اس دنیا سے جائیں گے۔ اور اس زمانے کے اندر جو جتنے بھی جنگیں ہوئی، تمام جنگوں کے اندر سب نے شرکت کی، اور کسی نے شرکت نہیں کی تو اس نے شرکت کرنے کی خواہش کی، اور جس نے شرکت کرنے کی خواہش نہیں کی، اگر کوئی بیمار تھا، اگر کوئی بہن بھی تھی، کوئی عورت بھی تھی، تو جو جنگ میں گئے ان کی خدمت کی، ان کو پانی پلایا، ان کو جن کو چوٹیں لگی، جن کو زخم لگے، ان کی خدمت کی۔ یہ وہ جنگ ہے جس کے اندر مسلمانوں کو فتح حاصل ہوئی۔ اور اس جنگ کے اندر ہمیں سیکھنے کو یہ ملتا ہے، سب سے زیادہ امپورٹنٹ بات، کہ ہمیں اپنی ایمان کے ساتھ، ہمیں اپنے عقیدے کے ساتھ، اگر ہمارا ایمان ہے، ہمارا عقیدہ ہے، تو ہم ہر جنگ میں فتح حاصل کریں۔ بسم اللہ الرحمن الرحیم۔ الحمدللہ، جنگ بدر یا اسلام جی عظیم جنگ جیکے قرآن میں یوم الفرقان بھی چयो वियो आहे، ऐं सन 2 हिजरी में वाक़िअ थी।
मुस्लमाननि जो सिपा सालार, आमिना जो लाल, मदीने जो मीर, यतीमनि जो यार, मिसकीननि जो गमख़ुसार, अड़ियुनि जो आधार, मिड़ियुनि जो मांधार सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम हुआ। ऐं मुख़्तलिफ़ रिवायतुनि, हिकिड़ी रिवायत में अचे थो त महबूबनि करीमनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां जेके महबूबनि जा ग़ुलाम प्यारा सहाबा रज़ी अल्लाह ताला अन्हुम हुआ, उन्ही जी तादाद हिकिड़ी रिवायत जे मुताबिक़ त 305 आहिनि, ॿिए में 313 आहिनि। बहरहाल मुख़्तलिफ़ रिवायतूं आहिनि त जेको हिकिड़ो हूंदो आहे ग़ज़वा, हिकिड़ो हूंदो आहे सरिया। ग़ज़वा उनखे चवंदा आहिनि जंहिंमें मुंहिंजो मुस्तफ़ा करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम बनफ़्स नफ़ीस उन जंग में सुपा सालार थिया वञनि, उनखे ग़ज़वा चवंदा आहिनि। ऐं महबूबनि करीमनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम टोटल 27 ग़ज़वातनि में शरीक थिया। ॿी रिवायत में अचे थो 29 ग़ज़वात में मुंहिंजो मुस्तफ़ा आमिना जा लाल सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम में शरीक थिया। बल्कि जंग बदर जो गवाही रब जे क़ुरान पाण ॾिनी आहे, जंहिंजी तर्जमानी कलंदर लाहौरी शाइर मशरक़ आशिक़ सादिक़ अल्लामा इक़बाल रहमतुल्लाह अलैह ने फरमाई, दुनिया लाख बार बदलेगी मगर कुरान न बदला जाएगा, कौले खुदा कौले मुस्तफ़ा फरमान न बदला जाएगा। कौले खुदा क्या है? आए कुरान से पूछें, कुरान का पूछूं तो कुरान साहबान बदर जो वाक़े जी असांखे ॿुधा, हक़ीक़त ॿुधा त बदर जो वाक़ियो छा आहे, मुस्लमान कहिड़े हालत में हुआ। त अल्लाह ताला कुरान में फरमायो, वलक़द नसरकुमुल्लाहु बिबदरिन व अंतुम अज़िल्ला फत्तकुल्लाह लअल्लकुम तशकुरून। ऐं बेशक बदर जे मैदान में असां तव्हांजी मदद कई। कॾहिं मदद कई? जॾहिं मुस्लमान बेसरो सामान हुआ। छाजे लाइ मदद थी? फत्तकुल्लाह, ताकि अल्लाह खां डिॼनि, लअल्लकुम तशकुरून, ऐं अल्लाह जो शुक्र अदा कनि। इहे मुख़्तलिफ़ इन आयतूं आहिनि जेके बदर जे असहाब बदर जे शान खे ऐं बदर जे पूरे मारिके खे क़ुरान पंहिंजी हिकिड़ी शक्ल में बयानु फरमायो। पारे नंबर 4 में बि मुख़्तलिफ़ आयतूं आहिनि। जॾहिं को मुस्लमान इस्लाम जी ख़ातिर न करंदो आहे, अल्लाह जे हबीब जी रज़ा जी ख़ातिर न करंदो आहे, त पोइ अल्लाह ताला उन जी मदद फरमाईंदो आहे। अल्लाह ताला क़ुरान में छा फरमायो त भला इन तस्बीरू व तत्तकू व यातुकुम मिन फौरिम हाज़ा युमदिदकुम रब्बुकुम बि खमसति आलाफिन मिनल मलाइकति मुसव्विमीन। इन खां पहिरियां आयत इज़ तक़ूलु लिल मुअमिनीन अलन यख्फियकुम अन युमिद्दकुम रब्बुकुम बि सलासति आलाफिन मिनल मलाइकति मुनज़लिन। इन अल्लाह ताला फरमायो मूं फ़रिश्तनि जे ज़रिए मुस्लमाननि जी मदद की। इस्लाम जी ख़ातिर अॼु केर बि न करे त इंशाअल्लाह इस्लाम उनखे ईअं कोन छॾंदो। इस्लाम दुनिया में बि शादोबाद रखंदो ऐं आख़िरत में। तव्हां बिल्कुलु सही चयो। उन टाइम ते एॾो माल बि न हो, तंहिं हूंदे मुस्लमाननि खे फतह मिली। इन ख़ूबसूरत किसे सां असां जेकॾहिं नात जी तरफ़ वञूं त वाह वाह, ॻाल्हि ॾाढी भली आहे। नात हुज़ूर सरवर कौनैन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गुलाम मुस्तफ़ा सॉरी गुलाम हसन साहब के चंद साहब जो होगा हुजूर जानते हैं, जो हो चुका है जो होगा हुजूर जानते हैं, तेरी अता से खुदाया हुजूर जानते हैं। यहाँ मरेंगे अबू जहल उतबा शेबा, अबू जहल उतबा शेबा के जंग बदर का नक्शा हुजूर जानते हैं, के जंग बदर का नक्शा हुजूर जानते हैं, और नबी का फैसला ना मान कर वो जान से गया, नबी का फैसला
فیصلہ نامان کر وہ جا سے گیا مزاج عمر کا ہے کیسا حضور جانتے ہیں عمر نے تن سے جدا کر دیا تھا سر جس کا عمر نے تن سے جدا کر دیا تھا سر جس کا وہ اپنا ہے کہ پرایا حضور جانتے ہیں وہ اپنا ہے کہ پرایا حضور جانتے ہیں حدود سدرا حضور جانتے ہیں کہاں ہے عرش مولا حضور جانتے ہیں کہاں ہے عرش مولا حضور جانتے ہیں ॾाढो सुहिणो अंदाज़ अॼु टई नात ख़्वाना पंहिंजो वटि पाण आहिनि बिल्कुलु सभिनी जो आवाज़ु पंहिंजो आहे बिल्कुलु पंहिंजो आहे ऐं उन मतिलबु जेको टॉपिक हले पियो उन ते नात हले बिल्कुलु सुभाणे बिल्कुलु हिते वठूं शॉर्ट कमर्शियल ब्रेक मोटी ईंदासीं तव्हां सां गॾु रहिजो ॾिसंदा रहिजो सलाम रमज़ान अल्लाह जी नेमतुं जो इनाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान जी सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे भली कार चऊं था ख़ुशि आमदी तव्हां सां गॾु आहियो तव्हांजी वॾी महिरबानी आहे असीम तव्हां सां गॾु आहियूं असांजी का बि महिरबानी न आहे छो त असां इफ़्तारी ताईं तव्हां सां गॾु हूंदासीं असां तव्हांजी ख़िदमत में मुंहुं ईंदा आहियूं छो त असांजो इहो फ़र्ज़ु आहे तव्हां ताईं सुठा सुठा प्रोग्राम पहुचायूं सो उन्हनि सुठनि प्रोग्रामनि मां ही प्रोग्राम करण जी कोशिशि बि कयूं पिया तव्हां फीडबैक ॾींदा आहियो सुठो सम्झंदा आहियो हिन प्रोग्राम खे तव्हांजा लख थोरा मौज़ महिमान गॾु वेठा आहिनि बिल्कुलु असांजी पूरी कोशिशि हूंदी आहे जेतिरो थी सघे जेके टॉपिक्स अचनि पिया उन ॾींहं ते जेको वाक़ियो रुनमा थियो आहे उन ते ॻाल्हायूं ऐं अव्हां ताईं ॼाण पहुचायूं बिल्कुलु तो मैं आपसे ही भी ये पूछना चाहूँगी कि मज़हब और साइंस के बारे में कुछ बताएं हमें बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम बहुत ज़बरदस्त सवाल इसके ऊपर अगर हम बहुत दिन अगर हम इसके ऊपर बात करें तो दिन कम है सुभान अल्लाह बात ये कि हमने एक चीज़ सोच रखी हुई कि इस्लाम कुरान साइंस ये सारी चीज़ें हैं अलग अलग हमने इस तरह किया कि हमने इस्लाम को अपनी तरफ कर लिया कुरान पाक को अपनी तरफ कर लिया मज़हब को अपनी तरफ कर लिया और साइंस को हमने छोड़ दिया हालांकि साइंस भी हमारी अपनी है हमें चाहिए कि हम साइंस को भी पढ़ें और दूसरी बात ये है कि कुछ लोग ऐसे हैं साइंसदान लोग वो कुरान ये साइंस पढ़कर वो कुरान पाक पर अमल कर रहे हैं और कुरान पाक पढ़ के साइंस पर अमल कर रहे हैं वो कुरान पाक पढ़कर साइंस पढ़कर तरक्की कर रहे हैं लेकिन हम मुसलमान लोग सिर्फ कुरान पाक पढ़ते हैं कुरान पाक का तर्जुमा नहीं पढ़ते कुरान पाक को समझते नहीं हैं इसलिए हम लोग पीछे हैं हम लोग ये समझते हैं कि साल में एक मरतबा रमज़ान मुबारक हमें मुयस्सर होगा हम कुरान पाक को पढ़ लेंगे उल्टा सीधा हमें जिस तरह आता है हम पढ़ लेंगे उसके बाद हमने कुरान पाक को बंद करके रख दिया हमने कुरान पाक का तर्जुमा तक नहीं पढ़ा और हम जब कुरान पाक का तर्जुमा नहीं पढ़ेंगे तो हम लोग तरक्की करेंगे लेकिन हम अगर दूसरी तरफ देख लें साइंसदान वो कुरान पाक पढ़ के कुरान पाक से मसले निकाल के वो लोग तरक्की कर रहे हैं वो लोग नमाज का मसला पढ़ के नमाज की तरह वो तरक्की कर रहे हैं वो मज़हब पढ़ कर और मज़हब की दूसरी जानिब साइंस पढ़ के वो तरक्की कर रहे हैं अब देखिए नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम ने नमाज का हुक्म फरमाया और साइंस ये कहती है कि अगर आप नमाज पढ़ते हैं तो आप तंदुरुस्त रहते हैं साइंस ये कहती है कि अगर आप नमाज पढ़ते हैं तो आपका वज़न नहीं बढ़ता
سائنس یہ کہتی ہے کہ اگر آپ نماز پڑھتے ہیں تو آپ کو سر میں درد نہیں رہتا. سائنس یہ کہتی ہے کہ اگر آپ سجدہ کرتے ہیں تو آپ کو زیادہ ایکسرسائز کرنے کی ضرورت نہیں ہے. اور قرآن پاک میں ہر چیز کا ذکر ہے. قرآن پاک میں کشتی کا ذکر ہے, جہاز کا ذکر ہے. اور یہ سائنسدان قرآن پاک پڑھ کے, قرآن پاک کا ترجمہ پڑھ کے وہ ترقی کر رہے ہیں. لیکن ہم مسلمان لوگ قرآن پاک تو پڑھ لیتے ہیں, سال میں 1 مہینہ رمضان شریف کے مہینے, اور ہم قرآن پاک کا ترجمہ نہیں پڑھتے, ہم ترقی کیسے کریں؟ बिल्कुलु बिल्कुलु हिकिड़ी अहादीस पायल आहे त आउं तव्हांजे विच में क़ुरान मजीद खे छॾियो पियो वञा त तव्हां उन्हनि ते अमल करियो, ईअं न त तव्हां खां जेके मुशरिक आहिनि उहे अमल करे वञनि, अव्हां पुठियां रहिजी वञो. त बिल्कुलु जेके बि तव्हां ॻाल्हि सही चई, जेके बि साइंटिस्ट आहिनि उहे क़ुरान मजीद खे पढ़ी करे उनमें हर दुनिया जी हर ॻाल्हि, हर इल्मु लिखियलु आहे. त असां जेकॾहिं पढ़ंदासीं असांखे हर मुश्किल जो हल क़ुरान में ई मिलंदो. इन ॻाल्हि त जेकॾहिं असां नाते रसूल जी तरफ़ हलूं वाह वाह, ॻाल्हि इहा भली कयो जेका हाणे आख़िर में कयो न त दिलि ठरी पवंदी, नात ॿुधंदासीं त जियो. गुलाम हसन महर खे चवां थी त असांखे नात ॿुधाए. सल्ले अला नबीना सल्ले अला रोज़ेदारन लाग राज़ी थियो मिठो रहमान रहमतुन वारो महीनो आयो रमज़ान रहमतुन वारो महीनो आयो रमज़ान जंहिं महीने लाइ जन्नत थी पई सिंगार जी, उन महीने में इबादत सां पंहिंजी दिलि ठारिजे. जंहिं महीने लाइ जन्नत थी पई सिंगार जी, उन महीने में इबादत सां पंहिंजी दिलि ठारिजे. रोज़ेदारनि लाइ खुलंदो दरवाज़े रैयान रहमतुन वारो महीनो आयो रमज़ान रहमतुन वारो महीनो आयो रमज़ान खुश नसीबागे वो जो बरकतों हासिल करे, 5 वक्ती जे नमाज़ी ऐं तरावीहूं पढ़े. खुश नसीबागे वो जो बरकतों हासिल करे, 5 वक्ती जे नमाज़ी ऐं तरावीहूं पढ़े. बख़्शिजी वियो जंहिं ॿुधो अल्लाह जो क़ुर्आन रहमतुन वारो महीनो आयो रमज़ान हिन में हैदर जी शहादत, हिन में आ जंगे बदर, अमर आशा जी वफ़ात उन खां पोइ ईदुल फितर. हिन में हैदर जी शहादत, हिन में आ जंगे बदर, अमर आशा जी वफ़ात हिन खां पोइ ईदुल फितर. हिन महीने अंदर मौला बंद रखियो शैतान रहमतुन वारो महीनो आयो रमज़ान रोज़ेदारन साण राज़ी थियो मिठो रहमान रोज़ेदारन साण राज़ी थियो मिठो
मिठो रहमान सुभान तमाम खूबसूरत नातवी जंहिं पूरे रमज़ान जी मंज़र कशी कई बिल्कुलु ॾाढी बिल्कुलु खूबसूरत रहमतुनि भरियो रमज़ान ऐं उन में समूरियूं ॻाल्हियूं जेकी बि थियनि थियूं उहे समूरियूं बिल्कुल जी मंज़र कशी थियल हुई वाह वाह बिल्कुल वाह अलामा साहब जी तरफ़ वञूं बिल्कुलु बिल्कुलु असांखे अलामा साहब इहो ॿुधाइजो त सदके ॾियण जो तरीक़ो छा हूंदो आहे जेकॾहिं को मुस्तहिक आहिनि कि सदको असां कीअं ॾियूं बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम मुझे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम सदके जे बारे में फरमायो मुतलक जेको सदको आहे करीम आका फरमायो अस्सदक़तु रद्दुल बला सदको मुसीबतनि खे टारे थो सही जेके बि असांजे ऐं तव्हांजी ज़िंदगी सां दुनिया में जेके हादसात पेश ईंदा आहिनि मुसीबतूं पेश ईंदियूं आहिनि परेशानियूं ईंदियूं आहिनि जेकॾहिं असीं कंहिंखे सदको ॾींदासीं त इहे अल्लाह ताला इन सदके जे सदके सभु मुसीबतूं टारे असां ऐं तव्हांखे सुकून वारी ज़िंदगी बख़्शींदो सुभान अल्लाह बाक़ी रही ॻाल्हि हीउ रमज़ान मुबारक जो महीनो आहे त ख़ुशूसन हिन महीने में माण्हू ज़कात ॾींदा आहिनि जहिड़ी तरह असां मुस्लमान ते नमाज़ फ़र्ज़ु आहे ज़कात बि अहिड़ी तरह फ़र्ज़ु आहे बिल्कुल ऐं ज़कात ॾियणु कंहिंखे हक़ आहे कंहिंजो हक़ आहे त अल्लाह ताला 10 पारे जे अंदरि अल्लाह ताला इरशाद फरमायो इन्नमस्सदक़ातु लिल फुक़राइ वल मसाकिन वल आमिलीन अलिहा वल मुअल्लफ़तिल क़ुलूबि व फिर रिकाबि वल गारिमीन व फी सबीलिल्लाहि व बिन सबील इन 8 मुसारिफ़ ॿुधाया ज़कात जा बहितरीन इहो आहे जेकॾहिं माण्हू सिधे हथ सां ॾे त खाॿे खे ख़बर बि न पए बिल्कुल ऐं इहो ई अमल अल्लाह जे बारगाह में मक़बूल आहे जेको माण्हू ॾे नेकी करे उनखे हिन दुनिया में भुलिजी वञे पर असांजो हीउ उहो दौरु आहे जंहिंमें नेकी करे माण्हू भुलिजंदा कोन्हनि बल्कि फेसबुक ते उनखे शेयर कंदा हा अगरि जेकॾहिं नेक नियती आहे ऐं उनजे वजह सां करियां थो माण्हू मूंखे ॾिसी करे सदके जी तरफ़ जी जी माण्हू राग़िब थियनि माण्हू सदको ॾींहुं ख़ैर ख़ैरात कनि त पोइ सुठो आहे पर अल्लाह पनाह ॾे जेकॾहिं पंहिंजे ज़ात जी अना जी ख़ातिर या पंहिंजे तकबुर वॾाई जे ख़ातिर त पोइ इहो कमु ग़लति आहे नेकी करे माण्हू हुनखे भुलिजी वञे त सदके जूं वॾियूं फज़ीलतूं आहिनि ऐं मुस्लमाननि खे ॾियण बि खपे ऐं हीअ त माह मुबारक आहे जंहिंमें नफ़िल जो जेको सवाबु फर्दनि जे क़ाइम मक़ाम आहे त इहो त सभु कुझु मदीना वारे मीर जूं महिरबानी हाणे पाण रोज़ा बि रखूं था पर चुगलखोरीअ खां मुड़ूं कोन था गिलाखोरीअ खां मुड़ूं कोन था क़ुर हदीस जी रोशनी में उन्हनि माण्हुनि जे लाइ छा चयो वियो आहे थोरो ॿुधायो त ग़ीबत इहा सख़्तु गुनाह आहे क़ुर पाक इन खां मना फरमायो आहे आहियूं बि रोज़े में पर गिला खां मुड़ूं कोन जी जी त हदीस पाक में अचे थो हदीस पाक जो मफ़हूम आहे अल ग़ीबत अशद्दु मिन ज़िना ग़ीबत ज़ना खां बि हिकिड़ो सख़्तु गुनाह आहे ऐं जेको ग़ीबत करे थो उहो अज़ाब जहन्नम जो मुस्तहिक़ आहे इन हमेशह हमेशह उन में रहंदो ऐं मोमिन जेके आहिनि उहे जन्नत में हमेशह रहंदा ऐं जेके मुनाफ़िक़ आहिनि ऐं जेके ग़ीबत था कनि उन जे लाइ अल्लाह ताला क़ुर में काफ़ी जॻहियुनि ते इहो इरशाद फरमाए त उन जे लाइ जहन्नम जो अज़ाब अलामा साहब ग़ीबत छा हूंदी आहे मतिलबु असां जेकॾहिं पंहिंजूं ॻाल्हियूं पंहिंजनि माइटनि सां अगरि शेयर कयूं था त उहा बि ग़ीबत थी न पंहिंजूं न मतिलबु जीअं असां सां रिलेटेड कुझु ॻाल्हियूं थियनि थियूं ॿिए कंहिं माण्हू जूं त उहो माइटनि सां या कंहिंजे पंहिंजे प्यारे सां शेयर कयूं था त उहा बि ग़ीबत में अचे थी न ग़ीबत इहो चवण जो मतिलबु तव्हांखे आसान तरीक़े सां सम्झायां त मिसाल तव्हां कंहिं बि शख़्स जे बारे में उहा ॻाल्हि कई जेकॾहिं उनजे साम्हूं करियो त उहो नाराज़ थी वञे उनखे ॾुखियो लॻे उनजी तबियत इहो ख़ुशगुज़ार न गुज़रे पर पुठ ॻाल्हियूं करणु जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि तव्हां उनजे पुठियां कई त इहा ग़ीबत आहे इन खां बिल्कुलु महबूबन करीमन सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम असांखे मना फरमाए त मोमिन जो इहा शान न आहे त वेही करे पुठियां ॻाल्हाए इहा त थी ग़ीबत चुगली वरी हिकिड़ी ॿी शइ आहे जी जी कंहिं ते चुगली बहतान तोहमत त हदीस पाक में अचे थो त मोमिन जेकी तोहमत वारियूं जॻहियूं आहिनि त उन खां बि पंहिंजो पाण खे बचाए इहो मोमिन जे लाइ बहितर आहे यानी जिते तव्हां असांखे शक हुजे त हीअ आउं कमु कंदुसि माण्हू मूं ते तोहमत हणंदा तरह तरह जूं ॻाल्हियूं कंदा मूं ते अफ़वाहूं फैलाईंदा त हदीस पाक में अचे थो त मोमिन खे घुरिजे त अहिड़ी जॻहियुनि खां पाण खे बचाए त इस्लाम असां ऐं तव्हांखे हर जाइ ते रहनुमाई ऐं असां तव्हांजी रहबराई कई आहे ऐं हमेशह तव्हां असांखे दुनिया में भी इज्जत सां रखे तो ऐं आखिरत में भी इज्जत जो सबक दे तॾहिं त के शायर फरमायो न यही आरज़ू है कि तालीम कुरान आम हो जाए कि हर परचम से ऊंचा परचम इस्लाम हो जाए कुरान पाक की केव इस्लाम जी केव इस्लाम जी सरबुलंदी लाए जिन तमाम खणो कम कयो पाण आका जन हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन शान अक़दस में नाते रसूल मक़बूल ॿुधण जी सादत माण्हू था बिल्कुलु बिल्कुलु अली रज़ा असांखे नात ॿुधाइजो
أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم اللهم صل على سيدنا ومولانا محمد اللهم صل على سيدنا ومولانا محمد وعلى آله وصحبه وبارك وسلم اللهم صل على سيدنا ومولانا محمد پیارے نبی کی ذات پر رب کا درود ہے پیارے نبی کی ذات پر رب کا درود ہے پیارے نبی کی ذات پر رب کا درود ہے سرکار دو جہان پر ہم سب کا درود ہے اللہم صلی علی سیدنا و مولانا محمد وعلى آله وصحبه وبارك وسلم وبارك وسلم اللہ کے شعر ہے در کرار پر درود اللہ کے شعر ہے در کرار پر درود اللہ کے شعر ہے در کرار پر درود حضرت حسن حسین کے کردار پر درود اللہم صلی علی سیدنا و مولانا محمد اللہم صلی علی سیدنا و مولانا محمد زہرا پہ بھیجتے جو درود و سلام ہے زہرا پہ بھیجتے جو درود و سلام ہے زہرا پہ بھیجتے جو درود و سلام ہے وہ سچے غلام مصطفیٰ ہے نیک نام ہے یا زہرا یا زہرا یا ام ابیہا یا ام فبیہا یا اشرف النساء یا فاطمہ زہرا اللہم صلی علی سیدنا و مولانا محمد جنت میں فاطمہ کی کنیزیں جگہ رہے جنت میں سیدہ کی کنیزیں جگہ رہے جنت میں سیدہ کی کنیزیں جگہ رہے یا رب میری دعا ہے میری ماں وہاں رہے اللہم صلی علی سیدنا و مولانا محمد جنت میں مصطفیٰ کے صحابہ جگہ رہے جنت میں مصطفیٰ کے صحابہ جگہ رہے جنت میں مصطفیٰ کے صحابہ جگہ رہے یا رب میری دعا ہے میرے بابا وہاں رہے اللہم صلی علی سیدنا و مولانا محمد وعلى آله وصحبه وبارك وسلم اللهم صل على سيدنا ومولانا محمد وعلى آله وأصحابه وبارك وسلم سبحان اللہ سبحان اللہ ہے ॾींहं गुज़रंदा वञनि था रमज़ान मोकिलाईंदो वञे थो अञा बि जेकॾहिं मग़फ़िरतूं न माणे छॾियूं आहिनि तव्हां रहमतूं न माणे वरितियूं आहिनि तव्हां त मौक़ो अञा बि आहे तव्हां वटि अञा बि देरि नाहे थी बिल्कुलु अञा बि ॾींहं आहिनि घुरी वठो अलाह ताला जूं रहमतूं अलाह ताला जूं बरकतूं ऐं अलाह ताला खां मग़फ़िरत वाह वाह ॾाढी सुठी सुहिणी ॻाल्हि कई आहे तव्हां साई वठूं था मोटी अचूं था गॾु रहिजो सलाम रमज़ान अल्लाह जी नेमतुं जो इनाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान में वरी तव्हांखे भली कार चऊं था असांजी दिलि तव्हां सां केतिरी आहे जो असीं उॿरा केतिरा थींदा आहियूं तव्हां सां ॻाल्हाइण जे लाइ
सची ॻाल्हि इहा आहे त तव्हांजी बि दिलि एतिरी आहे, तव्हां बि जॾहिं कमर्शियल टीवी ते ॾिसंदा आहियो त तव्हां बार बार इहो ई हिक ॿिए खे पुछा कंदा हूंदो त अञा न आया इरशाद पर छो भला अञा इंतज़ार हूंदो आहे सभिनी घरनि में टीवी खोले करे त अञा छो न आहिनि आया, अञा छो न आहिनि। इहा ॻाल्हि हूंदी त दिलि जी दिलि सां राह आहे। ऐं तव्हांखे जेकॾहिं असांजा प्यार आहे त असांखे बि तव्हां सां प्यार आहे, तॾहिं असां तकड़ा थी पवंदा आहियूं त असां जल्दी ब्रेक खां अचूं। असां डायरेक्टर खां बार बार पुछंदा आहियूं त केॾी महिल था असां वापसि अचूं। आउं चवंदो आहियां पंहिंजे नाज़रीन सां मां ॻाल्हाईंदुसि, ॿार थी वेंदा आहियूं असां भई ऐं पहिरियों चवंदी मां ॻाल्हाईंदुसि, पोइ असां चवंदा आहियूं गॾु था ॻाल्हायूं भला। सो बहरहाल प्रोग्राम में तव्हांखे वेलकम बैक ऐं यकीनन प्रोग्राम चङो लॻंदो हूंदो तव्हांखे, छो त चङियूं ॻाल्हियूं थियनि थियूं, चङाई जूं ॻाल्हियूं थियनि थियूं, नेकीअ जूं ॻाल्हियूं थियनि थियूं। वाट नेकी जी वठंदव त अॻिते आख़िरत तव्हांजी सुधरी वेंदी। सो पाण जंग बदर ते पाण स्टार्ट वरितोसीं, पर आउं चाहियां थो त उन ते अञा ख़ुलासी रोशनी विझिजे। जी बिल्कुलु, अलामा साहब खां इन ते ई ॻाल्हाईंदासीं त जंग बदर में जेके असहाबी सगोरा हुआ उन्हनि जो छा किरदारु हो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम जा प्यारा सहाबा अलैहिम रिज़वान अजमाइन जी, जिनजो पंहिंजे क़ुरान में भी अल्लाह ताला ज़िक्र फरमायो ऐं मुख़्तलिफ़ मुफ़स्सिर, मुहद्दिस, मुहक़्क़िक़, फ़ुक़हा, आइमा, मुज्तहिदीन इन सभिनी जी शान बयान कई। बल्कि मुंहिंजे ऐं तव्हांजे प्यारे नबी आमिना जे लाल दुर्र यतीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो वअलमु अन्ना शिअतुम क़द गफ़रल्लाहु लकुम औ कमा क़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम। बुख़ारी जे हदीस पाक जो मफ़हूम आहे ऐं बुख़ारी क़ुरान खां बाद में मरतबो बुख़ारी शरीफ़ जो आहे। महबूबन फरमायो साहबा जेको वणो सो करियो, अल्लाह ताला अवां सभिनी खे बख़्शे छॾियो। त एॾो वॾो मक़ाम आहे बदरी साहबा जो। जीअं त पंहिंजे सिंध जे सूफ़ी शाइर लाखनी लतीफ़ रहमतुल्लाह अलैह फरमायो जे पखी चवां पीरनि जो त हल हंजन साण मोती चुण महराण जा तूं कढ न कंहिंजी कान पोइ अहिड़ी कर रिहाण जेकी जा आ पीरनि जे पार जी। त बदरी साहबा अलैहिम रिज़वान अजमाइन जो वॾो हिकिड़ो मक़ाम आहे। ऐं महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा साहबा जॾहिं जंग बदर जो ऐलान महबूब फरमायो, हक़ीक़त में साम्हूं पंहिंजा जेके बि सभई अज़ीज़ क़रीब जिन खे छॾे करे, माइटनि खे, भेणनि खे, माइरनि खे, वालिदैन खे छॾे करे लेकिन मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जी ग़ुलामी इख़्तियार कयूं। ऐं मुंहिंजे मुस्तफ़ा फरमायो साहबान खां मशवरो वरितईं। पहिरीं इमामुल मुत्तक़ीन, इमामुल आशिकीन हज़रत सैयदना सिद्दीक़ अकबर ऐं हज़रत तर्जमान नबी हम ज़बान नबी हज़रत उमर फ़ारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु का मुहाजिर साहबी हुआ। फरमान करीम जी तव्हांजो हुक्म असां लब्बैक। ऐं वरी उन खां बाद में हुज़ूर अंसार साहबनि खां मशवरो वरितो, चयो हुज़ूर तव्हां असांखां मशवरो थो वठो, हीउ बदर त साम्हूं आहे, तव्हां असांखे हुकुम ॾींदा त असीं समंदर में पंहिंजा घोड़ा बि लाहे छॾींदासीं, पर कैसरो किसरा सां बि जंग जो ऐलान करे छॾींदासीं। छो त उन जो वधो हा वारे चेहरे ते जॾहिं नज़र पवंदी त हर शयूं विसरी वेंदा हुआ। त बल्कि पोइ अल्लाह उनखे उहा ताक़त बि अता फरमाई जो अल्लाह ताला फरमायो व अन्नल्लाह माल मोमिनीन सूरत अनफाल जे अंदरि त आउं मोमिननि सां गॾु आहियां। त अल्लाह ताला हमेशह मोमिननि खे सुरख़ुरू फरमाए जेको इस्लाम जी ख़ातिर न करंदो आहे त पोइ अल्लाह ताला उनखे कॾहिं बि पोइते कोन रखंदो आहे ऐं हमेशह अॻियां ई अॻियां रखंदो आहे। हमेशह उन जो चर्चो तव्हां क़यामत ताईं जारी ऐं सारी जंग बदर वांगुरु फाइनली उन्हनि खे फतह हासिल थींदी आहे। बेशक बेशक अज़ीम फतह इस्लाम। वाह वाह, मोमिननि जी अञा वधीक ॻाल्हि कयूं त उन्हनि जो मन लुभायूं भला, उन्हनि खे सुहिणी का नात ॿुधायूं। सुभान अल्लाह, छा ख़्याल आहे? जी जी सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मोहम्मद शहरयार कादरी साहब के अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह व अला आलिहि व सहाबिहि या हबीबल्लाह। जबी में हो संगे तर तुम्हारा या रसूल अल्लाह। जबी में हो संगे तर तुम्हारा या रसूल अल्लाह। यही है एक जीने का सहारा या रसूल अल्लाह। यही है एक जीने का सहारा या रसूल अल्लाह। दिखा दो अपना चेहरा प्यारा प्यारा या रसूल अल्लाह। दिखा दो अपना
چہرہ پیارا پیارا یا رسول اللہ خدا را جیتے جی کر لو نظارہ یا رسول اللہ خدا را جیتے جی کر لو نظارہ یا رسول اللہ زمانہ چھوٹ جائے روٹ جائے کچھ نہیں پرواہ زمانہ چھوٹ جائے روٹ جائے کچھ نہیں پرواہ نہ چھوٹے ہاتھ سے دامن تمہارا یا رسول اللہ نہ چھوٹے ہاتھ سے دامن تمہارا یا رسول اللہ غلام احمد مختار یوں پہچان جائیں گے غلام احمد مختار یوں پہچان جائیں گے کہ ہوگا حشر میں بھی ان کا نعرہ یا رسول اللہ جبی میں ریحوں سنگے در تمہارا یا رسول اللہ یہی ہے سہارا یا رسول اللہ سبحان اللہ سبحان اللہ ॾाढो सुहिणो अंदाज़ सो ॻाल्हि हुई मिठे मीर मदनीअ जी त माना ॻाल्हि खे गौर सां ॿुधोसीं त अञा वधीक मज़ो आयो ऐं झूमी पियासीं न सभु वाह वाह सो ऐं आख़िर में वेंदे वेंदे आख़िरत जो फ़िकुरु थोरो कयूं आख़िरत जे फ़िकुर ते थोरी रोशनी विझो त इहो फ़िकुरु असां में आहे ई न हाणे मोकिलाए वियो आहे ॼणो असांखे सदाईं हिते ई रहणो आहे ज़िक्र भी ना है फिक्र भी ना है शायर फरमाए ना 100 बरस का सामान पल की खबर नहीं अल्लाह ताला कुरान में इरशाद फरमायो आहे कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत ही उहो फ़ैसिलो आहे अल्लाह ताला जो ऐं ही उहो मसइलो आहे जिन ते हर मकतब फ़िक्र बल्कि मुस्लमान भी ऐं जे गैर मुस्लिम उहे भी हिन ॻाल्हि ते मुतफ़िक़ आहिनि त हिकिड़े ॾींहुं मौत अचणो आहे त मौत जी असांखे तयारी करणु खपे फ़िक्र आख़िर सुठा अमल करणु खपे अल्लाह ताला क़ुरान में बार बार फरमायो त इन्नल्लज़ीना आमनू व आमिलुस्सालिहाति ए मोमिनो सुठा अमल करियो पंहिंजे रब खे रिंझायो पंहिंजे रब खे राज़ी करियो उहा वाट हलो जेके असां तव्हांजे प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे ॿुधाई आहे त इहो कंहिं शाइर छा फरमायो इहो गुल गुलाबी कंहिंसां वफ़ादार न आहे फ़ख़्र नाज़ बुलबुल करणु एॾो कार न आहे असांजी ज़िंदगी ते तवंगर कंदा आहियूं फ़ख़्र कंदा आहियूं साईं इहा बेबका आहे त घड़ी लॻी घड़ियाल ते घड़ियाल कई घोड़ा ॿुधे नथो घोड़ा त इहा बि घड़ी घटि थी सो हाणे घड़ियूं घटि आहिनि इहा त थी आख़िरत जी तयारी जेका ओॾे करणी आहे असां प्रोग्राम जे आख़िर जी तयारी कयूं छो त हीअ प्रोग्राम जी आख़िरी जेका तयारी आहे उहा तव्हांखे मां थो ॿुधायां अॼोको प्रोग्राम तव्हां ताईं सुहिणो बणाइण में असां करशी जामे श्री जो सहकार आहियो करशी जामे श्री ॾाढो सुठो मिठो भलो शरबत आहे पीअंदा कयो ऐं भरपूर ज़िंदगी जीअंदा कयो सुठो रिफ्रेशिंग मशरूब आहे करशी जामे श्री में पाणीअ जो हिकु फुड़ो मिलायल न आहे ख़ालिस अर्क सां ख़ालिस
जड़ी बूटियुनि सां करशी जामे शरीफ़ तयारु थींदो आहे। इहो सबबु आहे जो कई नेशनली इंटरनेशनली सर्टिफिकेट करशी जामे शरीफ़ माणे चुको आहे। 265 भेरा मुख़्तलिफ़ मरहलनि मां गुज़री करे तव्हांजे हथनि ताईं करशी जामे शरीफ़ जी बॉटल पहुचे थी। शुगर फ्री बॉटल 276 भेरा मुख़्तलिफ़ मरहलनि मां गुज़री करे तयारु थी करे पोइ तव्हांजे हथनि ताईं पहुचे थी। करशी जामे शरीफ़ में ॿियो छा छा आहे इहो तव्हांखे वरी प्रिया ॿुधाईंदी। करशी जामे शरीफ़ चाहे थो त उहो केर बि मुंहिंजी माना हिन लज़त खां महरूम न रहे, तॾहिं जेको आहे उहो शुगर फ्री बॉटल बि असां वटि अची चुकी आहे। त जेके डायबिटिक पेशेंट आहिनि उहे शुगर फ्री बॉटल इस्तेमालु करे सघनि था। करशी जामे शरीफ़ जा 2 फ्लेवर्स आहिनि जेके मुंहिंजी स्क्रीन ते बि नज़र अची रहिया आहिनि। इलायची फ्लेवर आहे ऐं हिनखे तव्हां ॻाढ़ो शरबती चवंदी आहियां त इलायची फ्लेवर जेको आहे उहो बि तमामु सुठो आहे, उनखे बि तव्हां इस्तेमालु करियो। ऐं सहरी हुजे इफ़्तारी हुजे जेकॾहिं करशी जामे शरीफ़ जो इस्तेमालु नथो थिए त मुंहिंजे ख़्याल सां रोज़ो ई अधूरो रहे थो, मज़ो ई नथो अचे बिल्कुलु बि। छो जो असां इफ़्तारी में जेकॾहिं शरबत पीऊं था थधो थधो शरबत मज़ो ई अची वञे थो, हिकिड़ी दिलि में न थंधक ठॾो ठॾो थधाण थी वञे थी, मज़ो अची वञे थो बिल्कुलु। ऐं इहो ॿुधाईंदी हलां त करशी जामे शरीफ़ में 4 हर्ब्स पयल आहिनि जंहिंमें उशना आहे, खसखस आहे, संदल आहे ऐं गुलाब आहे। त तव्हां जेकॾहिं करशी जामे शरीफ़ जो इस्तेमालु करियो था त तव्हांजो ॾींहुं ठही वञे थो। वाह वाह वाह। करशी जामे शरीफ़ ने अगरि चवंदा आहिनि त सभु पीते हैं ऐं सभु रोज़ो वारनि जी वॾी महिरबानी त चिकन स्पेशलिस्ट जो चवणु आहे तलो अम्मा तलो में पकाओ हमें सेहतमंद बनाओ। रूह अफ़ज़ा वारनि जी वॾी महिरबानी जेकी चवनि था ज़िंदगी मुबारक। वाइटल टी वारनि जी वॾी महिरबानी, वाइटल वारा चवनि था वाइटल पीओ ज़िंदगी जियो। क्विज़ वारा चवनि था सिर्फ़ु क्विज़ ई पिलाया करो। क्विज़ जो शरबत बि ॾाढो ज़बरदस्त थींदो आहे, कॾहिं पी ॾिसो, इन जो मज़ो वरी पंहिंजो आहे। नेस्ले मिल्क पैक क्रीम जेकी चवनि था हर दिन ख़ुशी से ऐं सूफ़ी दस्तरख़्वान सूफ़ी एतमाद के लिए। पाकोला फ्लेवर्स वारा चवनि था त वेरी हेल्दी वेरी यमी। ऐं नेस्ले एवरीडे उन्हनि जो चवणु आहे त तुम में है कुछ ख़ास जी। वाह। उन खां अलावा जेके आहे फातिमा फर्टिलाइज़र, सरसब्स एफ ज़मीन की जान फसल की जान, SIUT क्योंकि SIUT अपनाए जो स्लोगन ॾाढो प्यारो आहे। वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स, आराम का नाम है डायमंड सुप्रीम, फॉर्म नंबर 1 क्वालिटी फॉर्म, हर्बियन समरस। एक बोतल बनाए 35 ग्लासेस, हिकिड़ी बोतल में तव्हांखे 50 ग्लासेस मिलनि था। ऐं उन खां अलावा 7 हर्बल नेचुरल स्किन केयर तव्हांजी जेका स्किन आहे उनजी केयर करे थी, त इन जे करे तव्हां ज़रूरु यूज़ करियो 7 हर्बल के। ब्लैक रोज़ कलर एक्सपर्ट्स, शौकत खानम, उनकी सिर्फ एक ही दुआ है जीता रहे मेरा भाई। टैंग बनाए बेहतर मुस्तकबिल रोज़ाना, टैंग भी ॾाढी सुठी आहे, टैंग में भी काफ़ी फ्लेवर्स आहिनि, टैंग में विटामिन C बि आहे, त तव्हां जेकॾहिं टैंग यूज़ करियो था तव्हांजो इम्यून सिस्टम बि बूस्टअप रहे थो। शारजा कुकिंग ऑयल, दिल चाहे और क्या शारजा शारजा। अल खिदमत फाउंडेशन, कोई ताबीर अधूरी ना रहे। फॉर्मी परफ्यूम एंड बॉडी स्प्रे, जेकॾहिं तव्हां कंहिं महफ़िल में वञो था ऐं तव्हांखे फॉर्मी परफ्यूम लॻियल आहे त तव्हांजो नालो उते अलॻि ई तरीक़े सां सॾायो वञे थो। उन खां अलावा GFC बिल्डर्स एंड डेवलपर्स, अखुवत किसी आस को टूटने न दे। NX हर घर की ज़रूरत, तव्हांजी असांजी सभिनी जी ज़रूरत आहे। लज़्ज़त ने थामा सेहत का हाथ, मलका मसाला, ब्रिज पावर्स एंड बैटरीज़, इन्हनि सभिनी जा असां थोराईता आहियूं जे असांजे प्रोग्राम सलाम रमज़ान में सहकार कयो आहे। ऐं जेके महिमान आयल आहिनि उन्हनि जा बि असां थोराईता आहियूं, ऐं जेके तव्हां असांखे ॾिसी रहिया आहियो तव्हांजा बि असां थोराईता आहियूं। वाह वाह। आख़िर में वरी थोराईता असां करशी जामे शरीफ़ जा हिकु भेरो ॿीहर थींदासीं। थोरी देरि में इफ़्तार जो दस्तरख़्वान सजंदो असांजे स्टूडियोस में, असीं सभई गॾिजी इफ़्तार कंदासीं। इहा महिरबानी हूंदी करशी जामे शरीफ़ वारनि जी। हूअं त अलाह जी महिरबानी आहे, पर जॾहिं वसीला थींदा आहिनि ऐं को जेकॾहिं पाण खे कंहिं तरीक़े सां हेल्प कंदो आहे त उनजो ज़िक्र पाण ज़रूरु कंदा आहियूं। अलाह साईं बि वसीला मोकिलींदो आहे असांजी मदद करण लाइ। बिल्कुलु बिल्कुलु। आख़िर में वेंदे वेंदे अजीबुल्लाह जी आवाज़ में हिकिड़ो सुठो नातिया कलाम छॾियूं ईंदासीं, तव्हांजे दिलि में पंहिंजी जाइ ॾियूं ईंदासीं। पंहिंजो पंहिंजनि प्यारनि जो, दिलि वारनि जो, घर वारनि जो, नंढनि ॿारनि जो, बुज़ुर्गनि जो, बीमारनि जो, ऐं उन्हनि जो ख़्यालु रखिजो जिन जो ख़्यालु रखण वारो केर बि कोन्हे। सो पिर ऐं इरशाद तव्हांखां मोकिलायूं था। अल्लाह निगहबान। मां हैदर जा गुण गायां, मां हैदर जा गुण गायां, मां हैदर जा गुण गायां, मां हैदर जा गुण गायां। अवां हैदर जी हुब वारो हणो हैदरी नारो, हैदरी नारो, हैदरी नारो। अली अली मां हैदर जा गुण गायां, मां हैदर जा गुण गायां, मां हैदर जा गुण गायां, मां हैदर जा गुण गायां। अबू बकर फारूक उमर उस्मान बि हैदर जो आ, अबू बकर फारूक उमर उस्मान बि हैदर जो आ। अबू हुरैरा ज़ुबैर तुड़े सलमान बि हैदर जो आ,
अबू हुरैरा ज़ुबैर तोड़े सलमान बि हैदर जो मुझे पीर जा थी सब प्यारा मुझे अलीअ जा थी सब प्यारा हणो हैदरी नारो अली अली मां हैदर जा गुण गाया 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 अबू तुराब जे दर तां कॾ बि न साइल मोटियो सखणो पाणीअ ते पिन खोलणो रोज़ो पाणीअ ते पिन रखणो अबू तुराब जे दर तां कॾ बि न साइल मोटियो सखणो पाणीअ ते पिन खोलणो रोज़ो पाणीअ ते पिन रखणो वया रहजी पाण बुखारा वया रहजी पाण बुखारा हणो हैदरी नारो अली अली मां हैदर जा गुण गाया 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 छून उन्हनि लाइ आयत लांदी जन खे कामिल क्याई छो न उन्हनि लाइ आयत लहंदी जन खे कामिल क्याई छो न उन्हनि लाइ आयत लहंदी जन खे कामिल क्याई ओ पढ़ सूरत दहर में प्यारा पढ़ सूरत दहर में प्यारा हणो हैदरी नारो अली अली मां हैदर जा गुण गाया मां हैदर जा गुण गाया सोचत करे इस्लाम जा आहिनि रूह ज़मीन ते थोरा शेर खुदा जे शहजादन जा लेकिन दीन ते थोरा शेर खुदा जे शहजादन जा लेकिन दीन ते थोरा ओ जन घोर कया सिर सारा जन घोर कया सिर सारा हणो हैदरी नारो अली अली मां हैदर जा गुण गाया मां हैदर जा गुण गाया पंजन तनन मां ही हिकु गुलेड़ो असदुल्लाह बि आहे अज़मी अब्दुर्रहीम उन्हनि जे शान में शेर ठाहे पंज मेटिया तो मुजारा पंज मेटिया तो मुजारा हणी हैदरी नारो अली अली मां हैदर जा गुण गाया 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 अल्लाह जी नेमतुं जो इनाम रमज़ान सलाम रमज़ान